सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी अगवान ज़ैन शाह पारां 6 जून ते सिंध एक्शन कमेटी पारां कराची में थींदड़ धरणे लाइ गॾाप ऐं मली जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अवामी राब्ता मुहिम शुरू कई वई, जंहिंमें आवाम खे 6 जून ते बहरिया टाउन जे गेट अॻियां लॻंदड़ धरणे में शिरकत लाइ दावतूं ॾिनियूं वियूं। अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में अॼु फैज़ मोहम्मद गबोल ॻोठ, मोरिया फ़कीर ॻोठ, कमाल ख़ान जोखियो ॻोठ, शहीद मखतूम बिलावल ॻोठ समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो करे आवाम खे शिरकत जी दावत ॾिनी वई। अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में ॻोठाणनि खे ख़िताब कंदे सईद ज़ैन शाह जो चवणो हो त बहरिया टाउन जे नाले में सिंधी माण्हुनि खे दाइमी तौर अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। अहिड़ी साज़िश में पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत बराबरि जी शरीक आहे। सिंध जो आवाम तरक़ी जे नाले में पंहिंजे वतन ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। सईद ज़ैन शाह जो वधीक चवणो त ठटो कोस्तान खीरथर रेंज जे लखे एकड़ ज़मीन सिंध हुकूमत जी रज़ामंदी सां बिल्डर माफ़िया हवाले कई वई आहे। सिंध जो अवाम बुख बदहाली ऐं बेरोज़गारी जे करे ख़ुदकुशियूं करे रहियो आहे ऐं सिंध जा बदमस्त हुक्मरान ताक़त जे नशे में सिंध जा वसीला समुंड ऐं ज़मीनूं खपाए रहिया आहिनि। हुन वधीक चयो त सिंध जा वसीला ऐं ज़मीन सिंध जे अवाम जी मिल्कियत आहे, जंहिंखे को बि करप्ट हुक्मरान खपाए नथो सघे। सिंध जे अवाम खे पंहिंजे वोट जी ताक़त खे तब्दील करणो पवंदो। जेसिताईं सिंध जो अवाम पंहिंजे वोट जी ताक़त तब्दील न कंदो, तेसिताईं सिंध मथां हथरादू मड़ियल परेशान जो हल नज़र नथो अचे। इन मौक़े ते एसडीपी जे मरकज़ी नायब सदर एजाज़ सामटियो, ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, मखतूम शम्स, मुनी नायच, डॉक्टर अली नवाज़ गबोल ऐं ॿियनि पिणु अवामी मिड़ाकनि खे ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।